हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब फजर जी नमाज पढ़ाए जो खुतबो ॾियण बीठा त पेपारी थी वई, वरी पेपारी पढ़ाए जो खुतबो ॾियण बीठा त टे पारी थी वई, वरी टे पारी पढ़ाए जो बीठा त सिजल तो थी वियो। हिकिड़े ॾींहं जे इन टिन नशिस्तुनि जे अंदरि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम पूरी काइनात जा अॻियां पोयां इल्म सभु बयान करे छॾिया। ऐसी ताईं जो दुनिया जे कंहिं बि खिते में को पखी हीअं चुरण वारो उन जो इल्म बि महबूब ॿुधाए छॾियो। दुनिया में जेकी कुझु अॻवान थींदा, जेकी कुझु रहबर मुर्शिद गुमराही जा या हिदायत वारा थींदा, उहे सभु ॻाल्हियूं सभिनी जा नाला ज़ातियूं महबूब पंहिंजे सहाबनि खे ॿुधाए छॾिया। केरु जन्नत में वेंदा, केरु जहन्नम में वेंदा, उन्हनि जा नाला, उन्हनि जूं ज़ातियूं, उन्हनि जूं क़ौमूं कबीला महबूब ॿुधाए सहाबनि खे छॾिया। पोइ हफ़िज़ मन हफ़िज़ व नसिय मन नसिय, जंहिं यादि कयो तंहिं यादि कयो, जंहिंखां विसरी वियो तंहिंखां विसरी वियो। पर महबूब त ही बि मौजज़ो आहे जो काइनात जा सभु इल्म हिकिड़े ॾींहं में दिलबर मोहम्मद करीम बतौर मौजज़ा तय लिसानी हिकिड़े ॾींहं में पूरी काइनात जा इल्म दिलबर नबी बयान करे छॾिया।